अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। जे भाई जोगी थिया त तर्क तमा खेॾे, नागा वञी नाथ जी ताइब थिय तॾे, वैरागी वजूद खे लाशक छॾ लॾे, जो अजायूं अॾे परे पूरब उन खां। भलारे भिट धणी जे भलारे बैत सां मुंहिंजी आवाज़ मुसाफ़िर रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन था थिए, दुनिया जे कुंड कुड़च ताईं जंहिंजा माॻ ॿुधिजे पियो उन्हनि मेॾे महिरबाननि खे सिक भरियो सलाम शाल क़बूल पवे। 24 जनवरी आचर जो ॾींहुं, अहसासनि जे उजरे जहान मां अव्हां लाइ प्रोग्राम सोच वीचार साण करे आऊं अव्हांजो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। सभ खां पहिरियां अव्हां लाइ इहा दुआ, जिते हुजो सुख सलामती सां हुजो, कॾहिं बि ॾुखिया ॾींहं न ॾिसो, अव्हांजो मुर्कूं महकंदियूं रहनि। इंसानी तरक़ी, जिते हर शइ खे वेझो करे छॾियो आहे, उते माण्हू खां माण्हू केॾो परे थी वियो आहे। हिकिड़ी महफ़िल हिकिड़ी कचहरी में वेहूं था, तॾहिं बि हर को माण्हू इंटरनेट जी दुनिया ते वञायल हूंदो आहे। हर माण्हू जा हथ मोबाइल फ़ोन ऐं हर माण्हू जूं अखियूं स्क्रीन ते हूंदियूं आहिनि, ऐं पोइ अंदरि जा ॾुख अंदरि में रहिजी वेंदा आहिनि। ॻाल्हियुनि जा ॻोठ जेके चवणा हूंदा आहिनि, जेके करणा हूंदा आहिनि, उहे चई न सघिबा आहिनि, ऐं पोइ कलाकनि जा कलाक कीअं गुज़री वेंदा आहिनि। अमी तसवर कयो, हिकिड़ी महफ़िल जो इहो हाल आहे, हिकिड़े दोस्तनि जी कचहरी जो इहो हाल आहे, त पोइ छा असीं पंहिंजे वरड़नि खे वक़्तु ॾेई सघंदा हूंदासीं। उहे झूर पोड़ा जेके ज़िंदगी जो डिघो वक़्तु गुज़ारे चुका आहिनि, जिन तजर्बनि मुशाहिदनि मां गुज़री हुननि ज़िंदगी जो पंध कयो आहे, उहो केॾो कठिन ऐं जदोजहद वारो आहे। पाण खे जेकॾहिं कुझु पिराइणो आहे, कुझु सिखणो आहे, त पोइ उन्हनि अमुल इंसाननि सां गॾु वेहणो पवंदो, उन्हनि खां कुझु न कुझु सिखणो पवंदो ऐं उन्हनि जी ॾसियल राह ते हलणो पवंदो, छो त हू तजर्बेकार आहिनि। उहे अहिड़ा मलाह आहिनि जेके समण जो सीनो बि चीरे सघनि था। अॼोके प्रोग्राम खे ध्यानु ऐं मुहिबत सां ॿुधण लाइ अव्हांजा लख थोरा। सोच वीचार जे हिन सफ़र खे अव्हां कीअं था ॾिसो, ऐं जेकॾहिं पंहिंजो मवाद मोकिलणु चाहियो था त असांखे असांजे व्हाट्सअप नंबर ते, जी हा, व्हाट्सअप नंबर आहे 0312 3245 उन ते पंहिंजो लिखणियूं मोकिलियो। उन सां गॾोगॾु जेकॾहिं अव्हीं असांजा ॿिया प्रोग्राम ॿुधणु चाहियो था, ख़ासि करे उहे प्रोग्राम जेके रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां नशर थींदा रहनि था, उहे ॿुधण लाइ हींअर ई सर्च कयो। यूट्यूब ते वञी रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। पाण ॼाणूं था त ॾींहों ॾींहुं महांगाई वधंदी पई वञे। तहरीक इंसाफ़ जी हुकूमत जॾहिं खां आई आहे, तॾहिं खां महांगाई जो सिलसिलो वधंदो पियो वञे। PTI मुल्क में महांगाई कंदी आहे त उनजी ज़िम्मेवार बि नवाज़ लीग खे करार ॾींदी आहे। जेकॾहिं मुल्क लाइ IMF खां कर्ज़ु खणणो हूंदो आहे त उनजी ज़िम्मेवार बि नवाज़ लीग हूंदी आहे, ऐं जेकॾहिं PIA जो जहाज़ मलेशिया रोके छॾींदो आहे त उनजी ज़िम्मेवार बि नवाज़ लीग ई हूंदी आहे। हीअ अजीब हुकूमत आहे जेका पंहिंजे ई कयल फैलनि जी का बि ज़िम्मेवारी खणण लाइ तयारु न आहे, जॾहिं त मुल्क में हिन वक़्तु जेका महांगाई, बेरोज़गारी ऐं मुआशी बहरान आहिनि, उनजी ज़िम्मेवार फ़क़्ति हाणोकी हुकूमत आहे। इमरान ख़ान उन वाइदे सां हुकूमत जो वाॻूं संभालियूं हुयूं त हुन वटि 200 माण्हुनि जी अहिड़ी टीम आहे जेका मुल्क में मुआशी इनक़लाब आणे छॾींदी ऐं माण्हू परॾेह मां हिते नौकरियूं करणु ईंदा। पर हालत इहा आहे जो हितां जे लखे माण्हुनि जो नौकरियूं चट थी वियूं आहिनि। हिकु भेरो वरी हुकूमत बिजली जे अघनि में वाध करे आवाम जी चेल चिबी करे छॾी आहे। तवानाई वारो वज़ीर चवे थो, असां बिजली जे अघनि में ₹1.95 वाध कई आहे। इस्लामाबाद में वफ़ाक़ी वज़ीर असद उमर ऐं ख़ासि मददगार ताबिश गोहर सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे तवानाई वारे वज़ीर उमर अयूब चयो त नून लीग जे ग़लति पॉलिसियुनि सबबि बिजली जे अघनि में ₹2.98 वाध थींदी हुई, पर असां बिजली जे अघनि में ₹1.95 वाध कई आहे। हुन चयो त मसइला असांजी हुकूमत खे विरसे में मिलिया। गुज़िरियल दौर में पैदा कयल मसइलनि सबबि बिजली अघनि में वाध करणी पई। नून लीग हुकूमत ॼाणी वाणी बदनीयती ते ॿधल मुआइदा करे कारखाना लॻाया।
ॿिए पासे कंस्ट्रक्शन शोबे लाइ एमनेस्टी स्कीम जो ऑर्डिनेंस जारी कयो वियो आहे। सदर डॉक्टर आरिफ अलवी तरफ़ां जारी कयल ऑर्डिनेंस मूजिबि कंस्ट्रक्शन जे शोबे में सीड़पकारी कंदड़नि खां आमदनी जा ज़रिया बि न पुछा वेंदा। छा इहो बीठो मयार न आहे त हिकु पासे ग़रीब माण्हू ते महांगाई जो बार विझी उन जो रत चूसियो वञे त ॿिए पासे कारे नाणे खे रियल एस्टेट जे कारोबार में लॻाए अछो करण जी कोशिश कई वञे ऐं हुकूमत उन लाइ को बि पुछाणो न करे। जॾहिं त इमरान ख़ान पाण इहो चवंदो रहियो आहे त मुल्क में कारो नाणो कहिड़ी रीति अछो कयो वेंदो आहे। जॾहिं कंहिंखां उन पैसे जो पुछाणो ई न कयो वेंदो त हर क़िस्म जो नाजाइज़ पैसो रियल एस्टेट जे कारोबार में लॻायो वेंदो ऐं माण्हू समूरो कारो धन अदावत जे कम में लॻाए कानून जी पकड़ खां आज़ाद लॻा पिया हूंदा। असीं सम्झूं था त हाणोकी हुकूमत अवाम जे भले लाइ कुझु बि करण जे क़ाबिल कोन्हे, तंहिं करे उन मां उमेदु रखणु ॿबरनि खां ॿेर घुरणु बराबरि आहे। ज़रूरत उन ॻाल्हि जी आहे त हीअ हुकूमत पंहिंजे नाकामी जो एतिराफ़ु करे। मिटियूं माइटियूं आज़माए ॾिठियूंसीं, सॻियूं भाइटियूं आज़माए ॾिठियूंसीं। मुसीबत में को यार हमदर्द कोन्हे, पकियूं दोस्तियूं आज़माए ॾिठियूंसीं। मुंहुं नेठि धोई छॾिबो अखड़ियुनि जे आब सां, मुंहुं नेठि धोई छॾिबो अखड़ियुनि जे आब सां, मुंहुं नेठि धोई छॾिबो अखड़ियुनि जे आब सां। ये दिलड़ी कहिड़ी सकबी, दिलड़ी कहिड़ी सकबी कंहिंजे भाग सां, मुंहुं नेठि धोई छॾिबो अखड़ियुनि जे आब सां, मुंहुं नेठि धोई छॾिबो अखड़ियुनि जे आब सां। कंहिंखे मिलियो आहे प्यार ही बदले में प्यार जे, कंहिंखे मिलियो आहे प्यार ही बदले में प्यार जे, मूंखे मिलियो आहे दर्द दिल बदले करार जे। नासूर थी वियो आहे, नासूर थी वियो आहे जफ़ा जे अज़ाब सां, मुंहुं नेठि धोई छॾिबो अखड़ियुनि जे आब सां, मुंहुं नेठि धोई छॾिबो अखड़ियुनि जे आब सां। ए दिलड़ी कहिड़ी सकबी, दिलड़ी कहिड़ी सकबी कंहिंजे भाग सां, मुंहुं नेठि धोई छॾिबो अखड़ियुनि जे आब सां, मुंहुं नेठि धोई छॾिबो अखड़ियुनि जे आब सां।
खाक जो ज़रो हुस्न जो जहान वा मां खाक जो ज़रो जीअं थो करे धिकार जा तीअं थिया तो अघ भरो मां खार हिकिड़ो कीअं ठही मां खार हिकिड़ो कीअं ठही सघंदुसि गुलाब सां मुंहुं नेठ धोई छॾिबो अखड़ियुनि जे आब सां मुंहुं नेठ धोई छॾिबो अखड़ियुनि जे आब सां हे दिलड़ी कहिड़ी रीस कबी दिलड़ी कहिड़ी रीस कबी कंहिंजे भाग सां मुंहुं नेठ धोई छॾिबो अखड़ियुनि जे आब सां मुंहुं नेठ धोई छॾिबो अखड़ियुनि जे आब सां थी वियो आज़ार प्यार सां अकबर कोलाजी थी वियो आज़ार प्यार सां अखड़ियूं ॾिसी थकी पयूं हर कंहिंखे यार सां उजड़ी वियो मुक़दर उजड़ी वियो मुक़दर जुदाईअ जे दाग सां मुंहुं नेठ धोई छॾिबो अखड़ियुनि जे आब सां मुंहुं नेठ धोई छॾिबो अखड़ियुनि जे आब सां हे दिलड़ी कहिड़ी रीस कबी दिलड़ी कहिड़ी रीस कबी कंहिंजे भाग सां। प्रोग्राम सोच वीचार में हाणे शामिल करियूं था हिकु मज़मून जंहिंजो उनवान आहे नाकामी खे नेठ हाराए सघिजे थो। हिन मज़मून जो लेखक आहे यूसुफ जमील लगारी ऐं इहो मज़मून असां अव्हां लाइ चूंड कयो आहे किताब जदीद तालीमी लाड़नि बाबति अहम किताब मां। असीं हर रोज़ हिन काइनात में मौजूदु हर शइ जे ॿिनि रुखनि जो मुतालो करियूं था। ॾुखनि वारी कैफ़ियत में हूंदे सुखनि वारनि पलनि खे यादि कयूं था। अकेलाई जे इतिहास ते हूंदे मेल मिलाप वारे पलनि खे हाव सां हिंडायूं था। सभु कुझु वञाइजी वञण खां पोइ सभु कुझु हुजण जो अहसासु कयूं था। अहिड़े नमूने हर घड़ी हर पल खे उन जे मुख़ालिफ़ पल सां भेटे के लम्हा के पल घारे छॾियूं था। असां हर ॾींहुं कई दफ़ा कामयाब ऐं नाकाम थियूं था। उन सां गॾु गॾु वरी थींदो ईअं आहे त असां उन वक़्तु उन ॿिन्ही अमलनि मां हिकु अमल खे यादि रखूं था। पंहिंजे कामयाबु थियण खे या वरी पंहिंजी नाकामी खे। दरअसल थियणु ईअं खपे त असांखे ॿिन्ही अमलनि खे यादि कंदे संदन पाण में भेट करणु घुरिजे त जीअं इहा ख़बर पइजी सघे त असां केतिरा दफ़ा कामयाबु थिया आहियूं ऐं केतिरा दफ़ा नाकाम। कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे जो कामयाबी गुरूर ऐं नाकामी नाउमीदी जी सूरत इख़्तियार करे वठंदी आहे। ॾाहो माण्हू उहो चइबो जेको उन्ही ॿिन्ही कैफ़ियतनि खे पंहिंजी तबियत तोड़े मिज़ाज ते हावी थियणु न ॾे। जेकॾहिं पूरी दुनिया खां हिकिड़ो ई सुवालु पुछिबो त कामयाबु कीअं थिजे त उमेदु आहे त तक़रीबन उहो ई जवाबु मिलंदो त महिनत खां सवाइ कामयाबी जो हुसूल मुमकिन ई न आहे। मतिलबु त महिनत हिकु अहम जुज़ आहे कामयाबी हासिलु करण लाइ। हलो इहा त थी वई कामयाबी जी ॻाल्हि। जीअं त आउं अॻु में इहा ॻाल्हि करे चुको आहियां त अव्हां हर रोज़ु कंहिं न कंहिं तरह नंढियुनि नंढियुनि नाकामियुनि खे बि मुंहुं ॾींदा आहियो। भला उन्हनि नाकामियुनि जे सबबु या कारण ते अव्हां ग़ौर कयो आहे? जे अव्हां जो जवाबु हा आहे त बहितर तमामु बहितर, ऐं जेकॾहिं अव्हां जो जवाबु न में आहे त पोइ अव्हां लाइ कुझु तजवीज़ूं पेश कजनि थियूं। उन्हनि ते ग़ौर करे इहो मालूम करियो त आख़िर नाकामी अव्हां जे पलो छो थी पवे। ख़ुदि एतमादी यानी पाण ते भरवसे जी खोट। ख़ुदि एतमादी हिकु अहिड़ो हथियार आहे जंहिंसां का बि जंग खटे सघिजे थी।
इल्म जी जंग, अनाज जी जंग, तोड़े कुदरत जे तरफ़ां जुड़ियल हिन संसार में फितरत जे कानून जे ख़िलाफ़ जंग। बस शर्त इहो आहे त ख़ुदि एतमादी क़ाइमु हुजे। असां मां अक्सर माण्हू हिकु अणॾिठल ऐं अणसोचियल ख़ौफ़ में मुब्तला थी वेंदा आहिनि, जंहिंजे करे ख़ुदि एतमादी जी कमी जो शिकार थी पवंदा आहिनि। उन ख़ौफ़ सबबु खेनि संदनि सलाहियतनि तोड़े क़ाबिलियत ते एतबार घटिजी वेंदो आहे या बिना एतबार ई नाहे रहंदो, जंहिंजे करे नाकामी पले पवंदी आहे। असांखे सभ खां पहिरीं पंहिंजे अंदर जे ख़ौफ़ खे मिटाइणो आहे ऐं पंहिंजे पाण ते पुख़्तो यकीन क़ाइमु करिणो आहे। पंहिंजे अंदरूनी सलाहियतनि तोड़े क़ाबिलियतनि ते पूरो यकीन रखिणो आहे। पोइ ॾिसो त कहिड़ा न क़ाबिल एतबार नतीजा हासिलु थियणु शुरू थियनि था, जेके यकीनन हैरान कंदड़ हूंदा। मुनासिब हिकमत अमली जो न हुजणु। मुनासिब हिकमत अमली कंहिं बि अमल जो हिसो बणिजी पवे त उहो अमल यकीनन कामयाबी जी मंज़िल तय करे सघे थो। असां मां अक्सर फ़र्द हर शइ हूंदे जहिड़ो ताक़त, समझ ऐं सोच जे बि नाकामी जो मुंहुं ॾिसंदा आहिनि, या वरी मुतमइन कंदड़ नतीजा हासिलु नाहिनि करे सघंदा। संदन नाकामी जे सबबनि मां हिकु अहम सबबु मुनासिब हिकमत अमली जो न हुजण बि हूंदो आहे। कंहिं बि अमल खे मुकमिल करण लाइ हिकु मुस्बत ऐं मुनासिब हिकमत अमली जो हुजणु तमामु घणो ज़रूरी आहे। यानी कंहिं मंज़िल ताईं रसणु जदोजहद सां ई मुमकिन आहे। सही ऐं हिकु तरफ़ी डुक डोड़ खे ई त असल में हिकमत अमली चइजे थो। या वरी खणी ईअं चइजे त कंहिं मक़सद खे ज़हन में रखी उन जी तकमील लाइ जेका जदोजहद कई वञे थी, उनखे हिकमत अमली चइबो आहे। असां मां हर कंहिंखे पंहिंजे मक़सदनि जो तयन करिणो पवंदो ऐं पोइ उन्हनि जी तकमील लाइ हालतुनि तोड़े वाक़िअनि खे नज़र में रखंदे हिकु मनसूबो जोड़णो पवंदो ऐं पोइ उन जोड़ियल मनसूबे ते अमल कंदे ख़्वाबनि जे जबल जी चोटी ते कामयाबी जो झंडो झुलाइणो पवंदो। यकीन रखो, हीउ सभु कुझु करणु सवलो आहे, बसि थोरे गौर ऐं फ़िक्र करण जी ज़रूरत आहे। घुर्बल वक़्तु मुहैया न करणु। सॼी काइनात पंहिंजे मुक़रर मिदार ऐं महवर सां हले पई। हिन दुनिया जे चरखे जे हलणु, सिज तोड़े चंड जो उभरण लहणु, ॾींहं खे राति में तब्दील थियणु तोड़े राति खे ॾींहं में तब्दील थियण जा अमल बि हिकु मुक़रर वक़्त जा पाबंद आहिनि। वक़्तु हिकु अहिड़ो सघारो ऐं हसास नसर आहे जो हिकु दफ़ो हथनि मां निकिरी वञे त पोइ वापसि वरण जी नाहे कंदो। इंसान जे दिमाग़ में हिकु वक़्तु अलाए त केतिरा अणखुट ख़्याल अची बसेरो कंदा आहिनि। के वक़्ती हूंदा आहिनि त वरी के मुस्तक़िल, के ज़रूरी त वरी के फ़ुज़ूल, के आम त वरी के ख़ासि, के चिटा त के वरी धुंधला। उन्हनि ख़्यालनि खे हक़ीक़तनि जो अमली जामो पहिराइण लाइ असां किन खे घुर्बल टाइम ॾींदा आहियूं त वरी किन लाइ असां वटि वक़्तु नाहे बची सघंदो। हाणे पाण मिसाल था वठूं इंसानी जिस्म जो। मेडिकल साइंस मुताबिक़ इंसानी जिस्म खे तंदुरुस्त ऐं चुस्त रहण लाइ हर ॾींहुं घटि में घटि 6 कलाकनि जे सकून वारी निंड घुर्बल हूंदी आहे। जी हाणे उहे 6 कलाक जिस्म खे मुहैया न कया विया त यकीनन उहो जिस्म कंहिं बीमारी जो शिकार थी सघे थो। बिल्कुलु अहिड़े ई नमूने असांजे ख़्वाबनि खे साबिया करण लाइ हिकु मुक़ररु वक़्तु घुर्बल हूंदो आहे, जेको खेसि मुहैया कयो वञे। अहिड़े नमूने कंहिं बि कम खे पूरो करण लाइ हिकु असराइती ऐं मुनज़म हिकमत अमली दरकार हूंदी आहे। दुनिया में अॼु ताईं अव्हांखे को अहिड़ो शख़्स कोन मिलंदो जेको शॉर्टकट ज़रिए कामयाबियुनि जे बुलंदियुनि खे रसियो हुजे। असांखे पंहिंजे अंदरि ख़ुदि एतमादी जी ॿिज खे पोखणो पवंदो। उन जी ओसर लाइ हिकु हिकमत अमली जोड़णी आहे। उन जी सार संभाल लाइ उनखे घुर्बल वक़्तु मुहैया करिणो आहे। जॾहिं अव्हां इहो सभु कुझु कयो त पोइ यकीनन अव्हां तरफ़ां पोखियल ख़ुदि एतमादी वारो ॿिज वधी वण थी वेंदो। सिर्फ़ु वण ई न थींदो, बल्कि हिकु अहिड़ो वणु जंहिंजो मेवो यकीनन दिलकश ऐं लज़ीज़ हूंदो।
आखण जी प्रीत ऐं मारिन सीन मटियां मटियां आओ कंगा करे गाल मूंसां तेने मारू वड़ने जी आओ कंगा करे गाल मूंसां तेने मारू वड़ने ओ मारू वड़ने जी सांगी अड़ने जी मारू वड़ने जी सांगी अड़ने जी आओ कंगा करे गाल मूंसां तेने मारू वड़ने जी आओ कंगा खोयो मर तुझो मारियो वही बंगेला खोयो मर तुझो मारियो वही बंगेला बंतुरे कटमाल मुखे तेने मारू वड़ने खुदरे कटमाल मुखा तेने मारू वड़ने जी सांगी अड़ने ओ मारू वड़ने जी सांगी अड़ने आओ कंगा कर गाल मूंसां तेने मारू वड़ने आओ कंगा पट परी जसे कीन के उमर पट परी जसे कीन के उमर बरस रोई सानाल मूंसां तेने मारू वड़ने ओ वर लोए सालाल मूंसां तेने मारू वड़ने जी सांगी अड़ने ओ मारू वड़ने जी सांगी अड़ने आओ कंगा कर गाल मूंसां तेने मारू वड़ने आओ कंगा बनी उमर तुझो मारियो वही बंगेला बनी उमर तुझो मारियो वही बंगेला खुदरे कटमाल मूंसां तेने मारू वड़ने खुदरे कटमाल मूंसां तेने मारू वड़ने सांगी अड़ने ओ मारू वड़ने सांगी अड़ने आओ कंगा कर गाल मूंसां तेने मारू वड़ने आओ कंगा दरिया खान मारू वड़ने रिया तेरे दरिया खान मारू वड़ने रिया तेरे हाय हैड़ा हाल मूंसां तेने मारू वड़ने हैड़ा हाल मूंसां तेने मारू वड़ने सांगी अड़ने ओ मारू वड़ने सांगी अड़ने आओ कंगा कर गाल मूंसां तेने मारू वड़ने आओ कंगा ऐं सोच वीचार में हाण शामिल करियूं था खुशबू ख़्याल ख़ूबसूरत एहसास
जी हा, सिलसिलो हिकु शाइर में असांजा शाइर जी शाइरी चूंड कई आहे, उहो आहे अदल सुमरो। अदल सुमरो लिखे थो त ख़िज़ा में रहियो आहे सदा देस पंहिंजो, ख़िज़ा में रहियो आहे सदा देस पंहिंजो, असां लाइ बहारूं इहे 4 ॾींहणा, अठ ई पहर उल्का चटियूं वेस पंहिंजो, ख़िज़ा में रहियो आहे सदा देस पंहिंजो। पहिरीं ताईं पहुतो न संदेस पंहिंजो, रुॻो नेण रिमझिम न बादल न मीहड़ा, ख़िज़ा में रहियो आहे सदा देस पंहिंजो, असां लाइ बहारूं इहे 4 ॾींहणा। धरती जीअं धमाल ते तुंहिंजी दिल नचे, तो में शाल अचे अजरक जहिड़ी आशिकी, मुंह में माव मिटी आहियां मां, मुंहिंजे साह मझां मिटी महके पई, भलारी हिन भूअं जो हर हंधि हवालो, हिकिड़ो ई नालो मिलाए थो पाण खे, हथें ख़ाली था रहनि तोड़े हू मिसकीन, तुंहिंजी पर तोहीन कीन संदा सिंधड़ी, धरती जावा पाण में हिकजे थींदासीं, तॾहिं अॾींदासीं नए कंहिं इतिहास खे, टोलियुनि में थिया झीणा सभु जलवाल, धरतीअ ते धमाल गॾिजी हणिजे पाण में, थका नाहिनि मुसाफ़िर ही वफ़ा जी राह में धरती, अञा हालार जाॻे थो, नदी खे निंड आहे पर तुंहिंजी चाह में धरती, अञा हालार जाॻे थो, जियापो सिंधई आहे समायल साह में सरती, अञा हालार जाॻे थो, वतन ते आफ़तूं आयूं थियल भञ डाह में सरती, अञा हालार जाॻे थो। कहिड़ा बि ॾींहं ईंदा धरती नथी धिकारे सभु को छॾे वञे थो, ही माउ आहे अहिड़ी बचड़ा नथी विसारे सभु को छॾे वञे थो, थोरी घणी रंजिश ते उगरा अखर उचारे सभु को छॾे वञे थो, मुश्किल घड़ियुनि में मुंहिंजे ज़ख़्मनि ते लूण हारे सभु को छॾे वञे थो, गुरबत जॾहिं ते माण्हू फुटपाथ ते सुम्हारे सभु को छॾे वञे थो, कहिड़ा बि ॾींहं ईंदा धरती नथी धिकारे सभु को छॾे वञे थो। बरण जे लाज़मी आहे अव्हां जी राह में बरजे, बरण जे लाज़मी आहे अव्हां जी राह में बरजे, तरण जे लाज़मी आहे अव्हां जे नेण में तरजे, ठरण जे लाज़मी आहे अव्हां जी मुर्क ते ठरजे, वरण जे लाज़मी आहे अव्हां जे शहर ॾे वरजे, भरण जे लाज़मी आहे अव्हां लाइ आह ई भरजे, ॻरण जे लाज़मी आहे अव्हां जी याद में गरजे, मरण जे लाज़मी आहे अव्हां ते छो न पोइ मरजे। पंहिंजे हिकिड़े नसरी नज़म में अदल सुमरो लिखे थो नूर ख़ातून खे मशहूरो, नूर ख़ातून तोखे शाइरी सां दिलचस्पी आहे, इहा चङी ॻाल्हि आहे, पर तूं कॾहिं शाइरनि सां मिलण जी ख़्वाहिश न कजां, छो त शाइर किताबनि ऐं रिसालनि में ख़ूबसूरत ऐं दिलकश लॻंदा आहिनि, जेकॾहिं तूं उन्हनि सां मिलंदे त हू तोखे शाइरा बणाइण जी कोशिशि कंदा, पोइ काफ़ियनि ऐं रदीफ़नि जे घटियुनि में घुमाए तुंहिंजो पंहिंजो बहर वज़न ई बदिलाए छॾींदा। हज़ारें ॾींहं विया गुज़री अञा ताईं उते आहियां, हज़ारें ॾींहं विया गुज़री अञा ताईं उते आहियां, किनारो दर्द जो साॻियो हिजर जी आहे हैरानी, सिंधू में के बुॾा सुॾका अखियुनि में रुञ जो रस्तो, ॿ टे ॻोढ़ा त के तरंदा, अकेली नाव बीठी आहे वञण वारा कॾहिं वरंदा, अंदर में आ वरी जाॻियो उहो ई आसरो साॻियो, अयाणो केतिरो आहियां पखियुनि खां मां पुछां वेठो, वणनि ते मां लिखां वेठो, पाणी ते अक्स आहियां मां विसारियल शख़्स आहियां मां, अव्हां खां ई वियसि विसरी हज़ारे ॾींहं विया गुज़री, न पोपट न कोई उते हो गुलाब, सुकलपन उदासी ऐं वीरान घर, हवाउनि वॼायो पए ॼण रुबाब, न पोपट न कोई उते हो गुलाब, दरी में रखियल हो पुराणो किताब, ॾोही जो खाधल हो कमरे जो दर, न पोपट न कोई उते हो गुलाब, सुकलपन उदासी ऐं वीरान घर। सिंध हिकु अक़ीदो बि आहे, जंहिंजी गेड़ूरती छांव में धर्म ज़ात कुड़म कबीले ॿोली या नसल जी बुनियाद ते कंहिंसां बि नफ़रत न आहे। सिंध हिकु दिलि बि आहे जंहिंजी नस नस में सिंधू दरिया जो पाणी गर्दिश करे थो, जंहिं करे असीं ज़िंदा आहियूं। सिंध हिकु मुक़दस किताब बि आहे जंहिंजी हर सुफ़े तां सूरज उभरे थो ऐं उन रोशनी में असीं ज़िंदगी जे सफ़र में अॻिते वधूं था।
सिंध हिकु वेसाह बि आहे ऐं उन वेसाह में असांजो साह आहे, जीअण जो उत्साह आहे। सिंध हिकु दर्द बि आहे जेको असांजी सघ आहे ऐं उहो असांखे आईंदे जी ख़ुशबू जो रस्तो ॿुधाए थो। सिंध हिकु माउ बि आहे जंहिंजे अखियुनि जा लुड़क कॾहिं बि सुका न आहिनि। उन माउ जी ॿोली, लोली ऐं झोली असां लाइ पनाह गाह आहे। कैद्याणी जी ईद जे उनवान सां अदल सुमरो लिखे थो, कई साल गुज़री विया जेल अंदरि, किथां को न्यापो सनीहो न आयो, नई कंहिं इनायत मिलण जी कई आहे, लॻे हर को रिश्तो परायो अजायो, इहा ई अज़ियत उजाड़े वई आहे। ख़बर नाहे कहिड़ो हयाती जो रस्तो अखियुनि जे अॻियां बसि रुॻो ई रही आहे। कहिड़ो साल आहे ऐं तारीख़ कहिड़ी, असांजो उहो ई मेरो हाल आहे। असां लाइ आहिनि सभई ॾींहं साॻिया ई नाता ऐं रिश्ता, लॻनि ॼण त दोखा, सभिनी मुंदनि जो आहे रंग कारो, ही बेरंग धुंधला सभई ॾिण साॻिया, हमर जा जमाला ही माज़ी हवाला, पहिरीं ताईं पहुचण जो नाहे को चारो, आहे दूर ताईं ॾुखनि जो किनारो। दीवारनि जे पोयां असां जूं ही आहूं सदाऊं न बणियूं, हिते कंहिं ख़ुशी खे अचण जी इजाज़त कॾहिं नाहे मिलंदी। जिते आहे हर पल को टांडण ते मातम, उते ईद कहिड़ी, उते ईद कहिड़ी। सूंहं जा उजरनि पखियुनि में थी रहे, शाइरनि जे सां दिलनि में थी रहे। तुंहिंजे गुज़रण बैदि बि कई पहर, तुंहिंजी ख़ुशबू ॼण घिटियुनि में थी रहे। नाहे शावर में उहा मुंहिंजा पिरी, ॻाल्हि जा मींहं जे कड़नि में थी रहे। नाहे शावर में उहा मुंहिंजा पिरी, ॻाल्हि जा मींहं जे कड़नि में थी रहे। हर नज़र अख़बार वारे ॿार जी, हर नज़र अख़बार वारे ॿार जी, चौंक जे ॻाढ़नि बतियुनि में थी रहे। छा सियारो छा उन्हारो बसि फ़क़ति, छा सियारो छा उन्हारो बसि फ़क़ति, दर्द जी मौसम जुगनि में थी रहे। सूंहं जा उजरनि पखियुनि में थी रहे, शाइरनि जे सां दिलनि में थी रहे। ॿियो ॻाल्हि आहे, प्यार मुंहिंजो जे नदीअ जहिड़ो न हो, प्यार मुंहिंजो जे नदीअ जहिड़ो न हो, साथ तुंहिंजो बि पखीअ जहिड़ो न हो। मोर जो खंभ मूं अखियुनि ते हो रखियो, मोर जो खंभ मूं अखियुनि ते हो रखियो, पर उहो तुंहिंजी सॻीअ जहिड़ो न हो। बसि ईअं ई लोक सां धिकजी वियासीं, बसि ईअं ई लोक सां धिकजी वियासीं, हाल पंहिंजो नई सदीअ जहिड़ो न हो। शहर वारो घर कुशादो हो भलो पर, शहर वारो घर कुशादो हो भलो पर, ॻोठ में पंहिंजी झुॻीअ जहिड़ो न हो। सूमरे जो मान ऐं नालो त हो, सूमरे जो मान ऐं नालो त हो, पेर में तुंहिंजी जुतीअ जहिड़ो न हो। प्यार मुंहिंजो जे नदीअ जहिड़ो न हो, साथ तुंहिंजो बि पखीअ जहिड़ो न हो। ॿियो गज़ल आहे, वक़्तु ॾेई हू त आयो कोन हो, वक़्तु ॾेई हू त आयो कोन हो, पर उते तरसण अजायो कोन हो। हर ख़ुशी हुई ओपरी तो वांगियां, हर ख़ुशी हुई ओपरी तो वांगियां, ॾुख मगर कोई परायो कोन हो। जित नज़र आई उते तज़ीम कई, जित नज़र आई उते तज़ीम कई, सूंहं खां हरगिज़ लवायो कोन हो। केसटूं कुझु शेर ऐं थोरा किताब, केसटूं कुझु शेर ऐं थोरा किताब, ॿियो त मूं घर में बचायो कोन हो। सींध सुरमो हो सुजावल में घणो, सींध सुरमो हो सुजावल में घणो, पर अखियुनि में को समायो कोन हो। ज़िल्लतुनि में ज़िंदगी गुज़री वई, ज़िल्लतुनि में ज़िंदगी गुज़री वई, सिंध पर तोखे लॼायो कोन हो। नाम तुंहिंजे सां रहियो मंसूबा, नाम तुंहिंजे सां रहियो मंसूबा, सूमरे ॿिए जो सॾायो कोन हो। वक़्तु ॾेई हू त आयो कोन हो, पर उते तरसण अजायो कोन हो। प्यार खां जे धार आहे शाइरी, सा बि कहिड़ी यार आहे शाइरी। प्यार खां जे धार आहे शाइरी, सा बि कहिड़ी यार आहे शाइरी,
सूंहं आहे ज़िंदगीअ जो साज़ को, सूंहं आहे ज़िंदगीअ जो साज़ को, ऐं उन जी तार आहे शाइरी। मन अंदर में घाव ॾींदी थी वञे, मन अंदर में घाव ॾींदी थी वञे, का ॻुझी तलवार आहे शाइरी। हूअं त सारे लोक खां वींदी खटे, हूअं त सारे लोक खां वींदी खटे, हुस्न आॾो हार आहे शाइरी, प्यार खां जे धार आहे शाइरी, साब कहिड़ी यार आहे शाइरी। कुझु दुआ आहिनि, शेर बराबरि सिका नाहिनि पोइ बि आहियूं धनवान, शेर बराबरि सिका नाहिनि पोइ बि आहियूं धनवान, कोयल कंहिं लाइ ॻाए थी सो छा सम्झनि नादान। पहिरें उघाड़े पंधु वियो पए कंहिं न सुञातो प्यार, पहिरें उघाड़े पंधु वियो पए कंहिं न सुञातो प्यार, जिस्मनि जी चांड्रोकी ॻोल्हे माया जो संसार। कविता जी ॻोल्हा में थियासीं मुर्क नगर खां दूर, कविता जी ॻोल्हा में थियासीं मुर्क नगर खां दूर, ॾात असां ते छांव न कई पर नाम थिया मशहूर। जनमनि ताईं जीअरो रहंदो तुंहिंजो मुंहिंजो प्यार, जनमनि ताईं जीअरो रहंदो तुंहिंजो मुंहिंजो प्यार, तूं काछे जी कूंज तां आहियां मां तुंहिंजो हालात। ॿार घिटीअ में रोए थो पियो उनखे तूं परचार, ॿार घिटीअ में रोए थो पियो उनखे तूं परचार, धर्म कर्म जे धागनि में तूं उलझी थो शाला। ॿार घिटीअ में रोए थो पियो उनखे तूं परचार, धर्म कर्म जे धागनि में तूं उलझी थो शाला। सांझी थी आ तूं बि झुॻीअ में पंहिंजो ॾीओ ॿार, सांझी थी आ तूं बि झुॻीअ में पंहिंजो ॾीओ ॿार, चंड को तुंहिंजो यार त नाहे तंहिं लाइ की न निहार। हिकु वाई आहे, जॾहिं बि तूं मुर्की तुंहिंजे चेहरे मां सूरज उभरे थो, जॾहिं बि तूं मुर्की तुंहिंजे चेहरे मां सूरज उभरे थो, साजन तुंहिंजे घर जे सभिनी खिड़कियुनि खां सूरज उभरे थो। विसाले लतीफ़ जे, विसाले लतीफ़ जे हर हिकु सिफ़े तां सूरज उभरे थो, जितां बि तूं गुज़री उन्हनि चारनि तां सूरज उभरे थो, जॾहिं बि तूं मुर्की तुंहिंजे चेहरे मां सूरज उभरे थो। ॿी वाई आहे, पंहिंजी धरतीअ ते रहंदे कोई बि ही इंसान छो एॾो घबराए, पंहिंजी धरतीअ ते रहंदे कोई बि ही इंसान छो एॾो घबराइनि था। गुल त आख़िर सुकी वञनि था, गुल त आख़िर सुकी वञनि था, कंडनि खां गुलदान छो एॾो घबराइनि था। ॾिनल अखियुनि में अचण खां, ॾिनल अखियुनि में अचण खां ख्वाबनि जा महिमान छो एॾो घबराइनि था। तूफ़ाननि खां अॻु में ई घर जा रोशनदान छो एॾो घबराइनि था। सिंध तुंहिंजे नाव खां सरकारी ऐवान छो एॾो घबराइनि था। पंहिंजी धरतीअ ते रहंदे कोई बि ही इंसान छो एॾो घबराइनि था। खलवारी सद अंदर जनीयत अल्लाह डूंगर से डोरी दियूं अल्लाह
नकली ऐं गैर मयारी दवाउनि जो कुधो कारोबार। रोज़ानी कावश पंहिंजे एडिटोरियल में लिखे थी, हूं त सॼे मुल्क में नकली ऐं गैर मयारी दवाउनि जो विकिरो बिना कंहिं रोक टोक जे जारी आहे, पर सिंध हुननि दवाउनि जी वॾी मार्केट बणियल आहे। उहे दवाऊं
सिहत ऐं सगाई ॾियण बदिरां जीव खे वेतर जॾो करे मक़ामनि ऐं मिसाणनि ताईं पुॼायो छॾनि। नकली ऐं जैली दवाउनि जो मुनज़म कारोबार सरकारी इदारनि जी सरपरस्ती में जारी आहे। सिहत जे आलमी इदारे जी रिपोर्ट मूजिबि पाकिस्तान में विकिरो थींदड़ 40% दवाऊं नकली आहिनि। मुल्क में सालियानो 500 अरब रुपयनि जो दवाउनि जो कारोबार थिए थो। सरकारी अस्पतालनि लाइ बि गैर मयारी दवाउनि जी ख़रीदारी थिए थी। सरकारी सतह ते नकली ऐं जैली दवाउनि जी रोकथाम जे हवाले सां संजीदगी जो अंदाज़ो इन ॻाल्हि मां लॻाए सघिजे थो त सॼे सिंध लाइ रुॻो हिकु टेस्टिंग लेबॉरेटरी आहे जितां बि 4 महीननि खां पोइ रिपोर्ट ॾिनी वञे थी। ॾोह रुॻो धाड़ियलनि ते ई नाहे जेके कचे ऐं केटियुनि में थाक ठाहे भुंग ख़ातिर माण्हू अगवा करे रहिया आहिनि, पर उन्हनि खां बि वॾा धाड़ियल मुल्की इदारनि में मौजूदु आहिनि जेके बिना कंहिं रोक टोक जे अवाम जी फुरलुट जा नवां रिकॉर्ड क़ाइमु करे रहिया आहिनि। उहे हर क़िस्म जी पुछाणे खां परे आहिनि। कोई इंसाफ़ ऐं एहतिसाब जो इदारो बि उन्हनि खे पकड़ में नथो आणे। दवाउनि जी तयारी, रजिस्ट्रेशन, विकिरे, क़ीमतनि ते कंट्रोल ऐं नकली ऐं जाली दवाउनि जे रस्ते रोक जे हवाले सां ज़िम्मेवार ड्रग रेगुलेटरी अथॉरिटी पाकिस्तान बि पंहिंजे कम ऐसन तरीक़े सां न पई करे ऐं आम ख़्यालु इहो आहे त उहा अथॉरिटी बि पंहिंजी अथॉरिटी विञाए वेठी आहे ऐं दवासाज़ कंपनियुनि जे हथनि में रांदीको पिणियल आहे। ख़बरनि मूजिबि रुॻो गुज़िरियल 2 सालनि में सिंध में दवाऊं पंजूण ते मुहागियूं कयूं वियूं आहिनि, पर दवासाज़ कंपनियुनि खां को बि पुछण वारो न आहे। एतिरे क़दुरु जो ज़िंदगी बचाईंदड़ दवाऊं बि मुहागियूं थियूं आहिनि। हालत उन हद ताईं वञी पहुती आहे जो माण्हू 77% आमदनी दवाउनि ते ख़र्च करण लाइ मजबूर आहिनि। वॾी ॻाल्हि इहा त दवाऊं बि नकली, जाली ऐं गैर मयारी विकिरो थी रहियूं आहिनि जेके सिहत ऐं सगाई ॾियण बदिरां अॻूणो सुझरो बि चट करे छॾनि। मुल्क में सालियानो 500 अरब रुपयनि जे दवाउनि जो कारोबार थी रहियो आहे, जंहिंजो मतिलबु इहो आहे त हिते गुड गवर्नेंस न हुजण जे करे बीमारियुनि जे फैलाव खे साज़गार माहौल फ़राहम थियल आहे। जॾहिं सिहत ऐं सफ़ाई जूं बहितर हालतूं न हूंदियूं, महांगाई सबबि माण्हुनि खे पूरो खाधो नसीब न थींदो त ज़ाहिर आहे त बीमारियूं फहिलजंदियूं ऐं हुकुमरान ख़राबु हुकुमरानी ज़रिए दवासाज़ कंपनियुनि लाइ मुनाफ़े जा मौक़िया पैदा करे रहिया आहिनि। सिंध में रुॻो ख़राबु हुकुमरानी बहितर थिए त अधु बीमारियूं पाण मुरादो ख़तमु थी वञनि। असां ईअं कोन था चऊं त बीमारियूं रुॻो सिंध में आहिनि, गवर्नेंस जो मसइलो बि रुॻो सिंध में आहे, पर हक़ीक़त इहा आहे त मुल्क जे बाक़ी सूबनि खां हिते मामिलो सरस ऐं सवायो आहे। मुल्क में जॾहिं माण्हू साल में 500 अरब रुपयनि खां वधीक दवाऊं इस्तेमालु कनि त उन मां गवर्नेंस जे मयार जो अंदाज़ो लॻाए सघिजे थो। वरी उन्हनि मां अक्सर दवाऊं जाली ऐं नकली जेके फ़ाइदे ॾियण बदिरां वेतर हयातियुनि खे हाञो रसाइण जो सबबु बणिजनि। सिहत जे आलमी इदारे जी रिपोर्ट मूजिबि पाकिस्तान में 40% दवाऊं नकली आहिनि। हिते उहो हवालो ॾियणु महिलाइतो था सम्झूं त कुझु वक़्तु अॻु उहा रिपोर्ट आई हुई त 95,000 दवाउनि मां ड्रग रेगुलेटरी अथॉरिटी वटि सिर्फ़ु 8,000 दवाऊं रजिस्ट्रेड आहिनि। मक़ामी कंपनियूं मल्टीनेशनल कंपनियुनि जा फार्मूला इस्तेमालु करे दवाऊं पंजूण ते मुहागियूं विकिरो करे रहियूं आहिनि। सिंध जा हुकुमरान सिहत जे सहूलियतनि बाबति वॾियूं दावाऊं कंदा रहिया आहिनि। उन हवाले सां पंहिंजी कारकर्दगी मिसाली हुजण जी दावा बि कंदा रहिया आहिनि। मञूं था त गम्स, SIUT ऐं कुझु ॿियनि इदारनि जी कारकर्दगी मिसाली आहे, पर अक्सर इदारा त तबाह आहिनि। हालत इहा आहे त ड्रग रेगुलेटरी अथॉरिटी पाकिस्तान बि मामलनि खे संजीदा वठण लाइ तयारु न आहे। सॼी सिंध में सिर्फ़ु हिकु टेस्टिंग लेबॉरेटरी जेका बि हिन तेज़ तरीन टेक्नोलॉजी जे दौर में 4 महीननि खां पोइ रिपोर्ट ॾिए थी, उन कारकर्दगीअ खे कहिड़ो नालो ॾिजे। असां सिंध जे मुंतज़मीन खे इहो चवण जी ज़रूरत था महसूसु करियूं त हिते नकली ऐं जाली दवाउनि जी तयारी विकिरे जे रस्ते रोक लाइ क़दम खयां वञनि। ड्रग इंस्पेक्टरनि जी नाअहली जो नोटिस वरितो वञे। वफ़ाक़ी हुकूमत खे बि ड्रग रेगुलेटरी अथॉरिटी जी बदतरीन कारकर्दगी जो नोटिस वठणु घुरिजे। पंहिंजो बुनियादी कमु न कंदड़ इन इदारे खे अवाम जे टैक्सनि जे नाणे ते चटी बणाए छो पालिजे। दवाउनि जे क़ीमतनि में घटिताई कई वञे। मेडिकल स्टोर हलाइण वारे कानून ते सख़्ती सां अमल करायो वञे। हो छॾियूं छो वञी थो मिठा याद मूंखे, हो छॾियूं छो वञी थो मिठा याद मूंखे,
ॾिनो पहिरियों छो तो पिरी प्यार मूंखे छॾियो छो वञी थो ला छॾियो छो वञी थो छॾियो छो वञी थो मिठा यार मूंखे हो छॾियो छो वञी थो मिठा यार मूंखे ॾिनो पहिरियों छो तो पिरी प्यार मूंखे छॾियो छो वञी थो ला छॾियो छो वञी थो बहतर हुयो यार जे कर हो उन खां त बहतर इन खां त बहतर हुयो यार जे कर हो इन खां त बहतर हुयो यार जे कर मोहब्बत जो न ॾींहां इक़रार मूंखे छॾियो छो वञी थो ला छॾियो छो वञी थो छॾियो छो वञी थो मिठा यार मूंखे ला छॾियो छो वञी थो मिठा यार मूंखे ॾिनो पहिरियों छो तो पिरी प्यार मूंखे छॾियो छो वञी थो तूं छॾियो छो वञी थो इनकार अग में ही तूं ला करी हाँ जे इनकार करी हाँ जे अग में इनकार ही तूं ला करी हाँ जे अग में इनकार ही तूं हुयो यार कहिड़ो इनकार मूंखे छॾियो छो वञी थो तूं छॾियो छो वञी थो छॾियो छो वञी थो मिठा यार मूंखे ला छॾियो छो वञी थो मिठा यार मूंखे ॾिनो पहिरियों छो तो पिरी प्यार मूंखे छॾियो छो वञी थो ला छॾियो छो वञी थो यार ना तो छिनी पोइ छो थो ला रखी यार ना तो हो रखी यार ना तो छिनी पोइ छो थो ला रखी यार ना तो छिनी पोइ छो थो वॾी थी पियो वीचार मूंखे छॾियो छो वञी थो तूं छॾियो छो वञी थो छॾियो छो वञी थो मिठा यार मूंखे ला छॾियो छो वञी थो मिठा यार मूंखे ॾिनो पहिरियों छो तो पिरी प्यार मूंखे छॾियो छो वञी थो ला छॾियो छो वञी थो
खे मिठड़ा ॾेई एॾा सदमाला मिरालीअ खे मिठड़ा मिरालीअ खे मिठड़ा ॾेई एॾा सदमाला मिरालीअ खे मिठड़ा ॾेई एॾा सदमा भली जा करे बल बीमार मूंखे छॾियो छो वञी थो ला छॾियो छो वञी थो छॾियो छो वञी थो मिठा यार मूंखे हो छॾियो छो वञी थो मिठा यार मूंखे ॾियो पहिरियों छो तो पहिरीं प्यार मूंखे छॾियो छो वञी थो ला छॾियो छो वञी थो छॾियो छो वञी थो मिठा यार मूंखे ला छॾियो छो वञी थो मिठा यार मूंखे ॾिनो पहिरियों छो तो पहिरीं प्यार मूंखे छॾियो छो वञी थो ला छॾियो छो। इन्ही ते अॼोके प्रोग्राम जा सभु रंग हवाउनि में विखरी चुका। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे इन साॻी दुआ सां ॾींदा इजाज़त। वसे भिट तुंहिंजी भलारा सदा सदा देस परदेस सारा वसन। कॾहिं सींद सिंची न मेरी थिए कॾहिं मोड़ कंहिंजा न मुरझाइजनि। सिंध मुंहिंजी अमा सूंह तुंहिंजी मथां छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां सिंध मुंहिंजी अमा दुनिया जा सिंधियो हिकु मुठ थी सिंध बचायो। सिंध मुंहिंजी अमा सूंह तुंहिंजी मथां छा लिखी छा लिखां। सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं अख़लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिश्वरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनकलाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिकु नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए।